अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चीफ एग्ज़ीक्यूटिव वसीम ख़ान चयो आहे त न्यूज़ीलैंड जे तरफ़ां दौरो ख़तमु करण ते श्रीलंका ऐं बांग्लादेश सां राब्तो कयो। ॿिन्ही रज़ामंदी ज़ाहिर कई, पर वक़्त जी क़िलत ऐं लॉजिस्टिक मसइलनि ते दौरो मुमकिन न आहे। उमेद आहे त इंग्लिश टीम पाकिस्तान ईंदी ऐं खेॾंदी। कराची में 23 ऐं 24 सेप्टेम्बर ते बारिश जो इम्कान आहे। महकमे मौसमात मॉनसून सिस्टम तहत बारिश जी पेशनगोई करे छॾी। मोरो में सिंध अवामी सतह पारां सिंध में धारियनि ऐं अफ़गानी पठाणनि जी वधंदड़ आबादकारी सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करणु, धारियनि खे क़ौमी शनाख़्ती कार्ड ऐं डोमिसाइल जारी करे ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी नूरुल अमार, असलम कोरेजो, ख़ान सुमरो, बिलावल डाहिरी, अब्दुल गफ़ार जमाली, कासिम असराना, अबरार मेमण, मजीद कीरियो, यासीन सुमरो, जंगशेद कमार, शाहनवाज़ भट्टी, हिदायतुल्ला सुमरो, गुलज़ार आलमानी, हाजी ख़ान समूह ऐं ॿिया करे रहिया हुया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदी प्रेस क्लब मोरो पहुती, जिते धारी आबादकारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते नूरुल अमार टिबई ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध अंदरि वॾी साज़िश तहत धारियनि अफ़गानियुनि खे आबाद करे सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे, जंहिं सबबु सिंधी माण्हुनि जे वसीलनि ऐं रोज़गारनि ते पिणु धकु रसी रहियो आहे। शागिर्द अॻुवाण ज़ाकिर सैतो बाज़ियाब न थियो। संदसि जी आज़ादीअ लाइ जिस्कम क़ौमी कारकुननि ऐं वारसनि पारां 72 कलाकनि वारी बुख हड़ताल 3 ॾींहं बि जारी। जॾहिं त संदसि भाउ रज़ा सैतो दो सियाल दिलबर सोलंकीअ जी तबियत ख़राब थियण जे करे खेनि ड्रिपूं लॻाई वयूं। जॾहिं त बुख हड़ताल ते जिस्कम जे सीनियर अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी रवादारी तहरीक जे पुनल सारियो शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते जिस्कम जे सीनियर अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी, रवादारी तहरीक जे पुनल सारियो, सरफराज़ मेमण, अली रज़ा ख़ासकेली, सैयद नासिर शाह, राजा सैतो, रज़ा सैतो ऐं ॿियनि चयो त शागिर्द अॻुवाण ज़ाकिर सैतो खे 1 महीने खां वधीक अर्सो थी वियो आहे, जंहिंखे हिन वक़्त ताईं ज़ाहिर न कयो वियो आहे। जंहिं ते उन्हनि चयो त ज़ाकिर सैतो जी बाज़ाबीअ लाइ एहतिजाज कंदड़ वारसनि ऐं क़ौमी कारकुननि ते बालूअ जा कुबा जो हिसे जो केस दाख़िल करे पंहिंजे आकाउंट खे कूज़ रखण जी नाकाम कोशिश करे आहे। बलोचिस्तान में शागिर्दनि खे तालीम जे हवाले सां ईंदड़ दरपेश मसाइलनि जे हल लाइ बलोच स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन नवाबशाह ज़ोन पारां जावेद बलोच, BK बलोच, मुन्ना बलोच, अब्दुल क़यूम बलोच, आकिब बलोच, डॉक्टर रहमान बलोच ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त कोयटा में 8 सेप्टेम्बर ते थींदड़ मेडिकल जे टेस्ट में शागिर्दनि सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ शागिर्द रैली कढी, जंहिं ते UC पारां पुलिस पारां लाठीचार्ज कई वई, जेको इंतिहाई शर्मनाक अमल आहे। हुननि चयो त हिकु साज़िश तहत बलोचिस्तान के शागिर्दनि खां तालीम जो हक़ खसियो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त बलोचिस्तान जे शागिर्दनि जा मसाइला हल करे उन्हनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पावान पारां पीपल्स मेडिकल अस्पताल माओ ऐं ॿार जे सिहत मर्कज़ नवाबशाह जो दौरो। डिप्टी कमिश्नर पारां PMC अस्पताल जे दौरे दौरान अस्पताल में सफ़ाईअ जी सूरतहाल खे बहितर बणाइण लाइ MS खे हिदायतूं जारी। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।